अज भिरिया सिटी में अगूण MP सैयद मुराद अली शाह के ज़्यादतन खिलाफ़ जोगी बिरादरी जो एहतजाज इन जो चवण है तो अस 100 साल का वठी इतने वेठा आहियूं। जो अगूणो MP है सैयद मुराद अली शाह असांखे लॾाइण चाहे तो ज़बरदस्ती। इन जो चवण है तो अस 100 साल का वठी इतने वेठल आहियूं ऐं असां पिनी सिनी गुज़र सफ़र करे ऐं जो पेट पालींदा आहियूं। असां गरीब मिसकीन आहियूं। अज सैयद मुराद अली शाह जो है सो ॿाहिरियां माण्हू घुराए असांजे घरनि में जो काह कराए ऐं घरनि खे भंज ड्राह कराइण की कोशिश कई। असांखे डंड न खा कुहाड़ न खा अची मारिया न असांजे ॿारनि खे वॾनि खे इस्पताल में वञी पहुते नवाब शाहरी में सफ़ा बेहोश कर छा। असां माइन में हथ में दान मुराद निशान जे गुंड में असां ॿार न बचन खे मारे छॾा निशान मुराद निशान गुंड में के असांजे घर में विधा निशान मुराद निशान असांखे इंसाफ़ खपे। साल सां वेठा असांजी जान में असां वोट साईं खे ॾिना आहिनि तो बि साईं असांखे चवनि था उथी वञो असां मुंहिंजी जाइ सां तव्हां क़ुराननि खे बि मारे लतूं पिया आहिनि उछलनि था चवनि था किताब आहिनि न साजी ॾाढी कई आहे। जेको वञे थो छोकिरनि खे बि डंडा ॾाढा आया आहिनि। मासूमनि खे न्याणी जेके वञे उन्हनि खे धक डंडा ॾाढा माइन जूं बेइज़तियूं पिया था कनि। असां ग़रीब छा कयूं सर? असांखे साईं मुराद अली शाह चए थो लॾे वञो 100 घर थी आहे असांजो 100 साल थी वियो आहे। असां वोट बि साईं खे ॾियूं था। असांजी केरु हेल्प कनि मदद कनि असांजी। असां गरीब मिसकीन आहियूं। तव्हां बि साईं जा मुलाज़िम हो। असां बि साईं जी ड्यूटी ॾिनी आहे सॼी ज़िंदगी। असां गरीब ऐं मिसकीन आहियूं। असां खां वेड़ी तव्हांखे छा मिलंदो? अगर जे साईं जी ज़मीन है प्रॉपर्टी है साबित करे असां उथंदासीं। असांजा वॾा बि उथंदा जॾहिं असां सदियुनि खां हिते पंहिंजी ज़िंदगी बसर पैदा कयूं। कॾहिं बि असां साईं खे का बि तकलीफ़ न ॾिनी आहे, न कंहिं शहरवासी खे तकलीफ़ ॾिनी आहे, न कंहिंखां गुंडागर्दी कई आहे। असां एतिरो मुतालबो उन्हनि खे एतिरो बि चयोसीं कूड़ा कागज़ साईं ठाराए करे ऐं दावा वेठो करे त ही मुंहिंजी प्रॉपर्टी आहे। उहो बि असां चयोसीं साईं अगरि जे तव्हां कोर्ट मां ऑर्डर वठी अचो अगरि तव्हांजी प्रॉपर्टी आहे असां उथंदासीं। तो साईं जे माण्हुनि धमकियूं बि ॾिनियूं। असां क़ुरान शरीफ़ अॻियां खणी ॾिनोसीं त बाबा असांखां न वेड़ो तव्हांखे असां बि ग़रीब आहियूं बाबा असांखे उहे लठूं आहियूं असांखे क़ुराननि खे बि लठूं आहियूं। बाबा असांखे जेतिरो थी सघे उन्हनि असां खां नाइंसाफ़ी कई आहे। सिंधी क़ौम खे बि आहे गुज़ारिश आहे खुदा वास्ते दीन असांजे ते ॻाल्हि आई आहे। असांजे हथनि में क़ुरान आहे क़ुराननि खे बि लठूं उन्हनि आहियूं ऐं असांजी नियाणियुनि खां बि बेहुरमती कई। असां सॼी ज़िंदगी साईं मुराद शाह जी खे वोट ॾिना आहिनि। सॼी ज़िंदगी सॼो शहर साईं जो असां पाण साईं जा आहियूं। असां काॾे वञूं गरीब मिसकीन असांजो असां न कंहिंसां विड़ी सघूं न लड़ी सघूं। असां क़ुरान खणी बीठासीं। असां नियाणियुनि में हथ विझी उन गुंडा विहारे असां वॾी नाजाइज़ी कई आहे। अलाह साईं छा न ॾिनो आहे साईं से कहिड़ी बुख आहे साईं खे जेको असांजो मुक़ाबिलो आहे। असां न उथंदासीं मरंदासीं सॼी ज़िंदगी असां हिते साईं खे वोट ॾिना आहिनि जी। असां काॾे वेंदासीं ग़रीब माण्हू। ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो मुतालबो आहे त अगूणो MP सैयद मुराद अली शाह साहब जेको आहे सो हिननि खे लॾाइण चाहे थो। हिननि क़ुरान पाक हथनि में खणी ऐं जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो त जेको आहे सो असां सां इंसाफ़ कयो वञे।